जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जी गिरफ्तारी खिलाफ जसकम मीरो खान पारां शहर में मुकम्मल शटरबंद हड़ताल एहतिजाजी मुज़ाहिरो भुट्टो चौक ते टायरन खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। जसकम चेयरमैन जी गिरफ्तारी खिलाफ सख्त नारेबाज़ी। बंद फीथा रोक हड़ताल कई आहे ऐं असां आला ऑफिसरनि खे अपील था कयूं त जसकम चेयरमैन खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में असां एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। चेयरमैन सनान कुरैशी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अॼु मीरो खान में असां शटरबंद हड़ताल ऐं फीथा रोक हड़ताल कराई आहे। असांजो इहो मुतालबो आहे सनान खान ते कूड़ियूं एफआईआरियूं ख़तमु कयूं वञनि ऐं उनखे पूरी तौर ते आज़ादु कयो वञे। मुतालबो इहो ई आहे त जसकम चेयरमैन सनान खान खे आज़ादु कयो वञे ऐं जेके सिंधियुनि जे हक़नि ते दाड़ा लॻा था वञनि उहे बंदि कया। ही धरणो उन हिसाब सां आहे जो चेयरमैन सनान खान कुरैशी खे क़ैद करण जे सिलसिले में आहे। असांजो इहो मुतालबो आहे हुकूमत खां त जल्द से जल्द सनान खान कुरैशी खे आज़ादु कयो वञे। कैमरामैन अब्दुल हमीद अबड़ो सां जान मोहम्मद वधो, सिंध टीवी न्यूज़, मीरो खान।